ओस्की में ज़िले इशर ज़कात जे चेयरमैन गरीब मुस्तहक औरतुनि में इमदादी चेक विराया विया। इशर ज़कात जे चेयरमैन मुनीर अहमद टालपुर ऐं पीपी कोऑर्डिनेटर वकार अहमद टालपुर काशिफ टालपुर गरीब मुस्तहक औरतुनि में 5-5 ऐं 20-20 हज़ार जा चेक विराया। उन मौके ते ज़िले इशर ज़कात जे चेयरमैन मुनीर अहमद टालपुर चयो त हू पाण ज़कात जा पैसा मुस्तहकनि में विराइण पहुतो आहे जेको कंहिं ते एहसान नाहे। अचण जो हिते मक़सदु इहो त ट्रांसपेरेंट तरीक़े सां ही विरासत थिए, सभिनि माण्हुनि वटि वञी उन्हनि जे घर में वञी उते जेके बि उन्हनि जा आहिनि सोशल जे हिसाब सां पैसा रखियलु चेक उहे विराया आहिनि ऐं कार्ड जेके आहिनि हर देह जे हिसाब सां आहिनि उहे बि जेके आहिनि प्रोसेस में विया आहिनि ऐं जेका बि शइ थींदी इंशाअल्लाह इहो मंशूर आहे पीपल्स पार्टी जो त ग़रीबनि ताईं आहे पुॼायो शइ ऐं ट्रांसपेरेंट तरीक़े सां उनमें का बि जेका आहे उनमें लिकियलु शइ न हुजे, सभिनि माण्हुनि खे ख़बर हुजे त भई हीअ शइ अवेलेबल आहे हुकूमत जी तरफ़ां आई आहे ऐं हीअ हिननि खे मिली आहे। हुन चयो त नादरा मां तस्दीक़ बाद मुस्तहक माण्हुनि खे ईमानदारी सां चेक विराया वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk